नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ता से तव्हांखे लंडन में ख़बर ॾींदा हलूं त आर्मी चीफ जनरल क़मर जावेद बाजवा चयो त बहितर सिक्योरिटी जे नतीजे में पाकिस्तान में परॾे सीड़पकारी ईंदी। इंटरनेशनल स्ट्रेटेजिक इंस्टीट्यूट ऑफ द स्टडीज़ में ख़िताब कंदे आर्मी चीफ जनरल क़मर जावेद बाजवा चयो त पाकिस्तान जटाधार अमन ऐं इस्तेहकाम हासिल करण जे वेझो आहे। हिन चयो त जटाधार अमन ऐं इस्तेहकाम बामक़सद आलमी भाईचारो हिमायत हासिल आहे। संदसि चवण हो त इलाइक़ो चैलेंजनि खे मुंहुं ॾियण में बामक़सद आलमी भाईचारो हिमायत ऐं अज़म खे अहमियत हासिल आहे। आर्मी चीफ जनरल क़मर जावेद बाजवा चयो त बहितर सिक्योरिटी जे नतीजे में पाकिस्तान में सीड़पकारी ईंदी। परॾे सीड़पकारी इलाइक़ी राब्ते लाइ मरकज़ी अहमियत रखे थी। हिन चयो त पाकिस्तान अमन इस्तेहकाम तोड़े जटाधार तरक़ी तरफ़ वधी रहियो आहे। अमन इस्तेहकाम हाणे केरु बि खसे नथो सघे। आर्मी चीफ जनरल क़मर जावेद बाजवा चयो त आलमी सहकार ज़रिए अमन कोशिशनि खे अॻिते वधाए सघिजे थो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।